अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ आई आवाया सायरा ज़मीर। सब खाक में एक नज़र खास खबरों ते। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त समूरनि नालनि जी सफ़ाई कराची लाइ ज़रूरी आहे। महमूदाबाद नाले जी बहितरी लाइ मंसूबो जोड़ियो आहे। नाले जे ॿिन्ही तरफ़नि खां 12 फुट वेकरो रोड ऐं 3 फुट फुटपाथ हूंदो। नाले जी तामीर सां 56 घर मुतासिर थींदा। मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त पीडीएम में इख़्तिलाफ़नि वारा ख्वाब ॾिसंदड़ पीटीआई वज़ीरनि खे मायूसी थी आहे। पीपल्स पार्टी ऐं मुख़ालिफ़ धुर जूं ॿियूं जमायतूं अवाम जी हिमायत सां पंहिंजा जमहूरी मक़सद हासिल कंदियूं। वज़ीर आज़म पंहिंजे तर्जुमाननि ऐं वज़ीरनि खे अवामी कम करण बदिरां अपोज़िशन खे गारियूं ॾियण ते मुक़रर करे छॾियो आहे। ॻाल्हि न मञींदड़ कुझु तर्जुमाननि ऐं वज़ीरनि जी नौकरी वञण वारी आहे। मुल्क में कोरोना वायरस वेखे वधीक 82 मरीज़ फोतियन जो अंग 10,258 थी वियो। 2,184 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग 4,84,362 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिबि हींअर ताईं 4,38,974 मरीज़ सिहतियाब थी चुका आहिनि। फाल केसनि जो अंग 35,130 आहे। बांदी जे बिलाल कॉलोनी में पसंद जो परिणो कंदड़ जोड़ो क़तल। 2 साल अॻु शादी कंदड़ सिकंदर शाह ऐं नारी साजिदा जावरी जा घर मां कोहाड़ियूं लॻल लाशत। पुलिस ॿिनि जवाबदारनि असलम ऐं असगर जावरी खे गिरफ़्तार करे वरितो। ॾोह जो एतिराफ़। जवाबदारनि चयो आहे त मुर्शिद सिकंदर शाह 2 साल अॻु भेण खे वठी वञी शादी करे छॾी, जंहिं तां ॿिन्ही खे क़तल कयो आहे। घोटकी वेझो टोल प्लाज़ा भरिसां क़ौमी शाहराह ते 2 ट्रालरनि विच में टक्कर, 2 ॼणा फोत 2 ज़ख़्मी। फोतियन में असलम बडाणी ऐं बशीर राजपूत शामिल। हाला वेझो क़ौमी शाहराह ते कार कल्टी, पुलिस एहलकार खादिम खुश्क फोत। टंडोलायार जे गाज़ी कॉलोनी में भाइटे हथां चाचो क़तल। अरबाब ख़ासखेली डंडा हणी पीरसन चाचे जुम्मन खे क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। मीरपुर ख़ास में मॉडल कोर्ट क़तल केस में पीउ ऐं पुट समेत 3 जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। न्याज़ कपरी जे क़तल केस में कायम मोहम्मद भट्टी, संदसि पुट होश मोहम्मद ऐं भाइटे ज़ाहिद भट्टी खे सज़ा ॿुधाई वई।